अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसन जी लतीफ़ सुर कापायती जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। कापायती लफ़्ज़ जी माना आहे कतण वारी या कातार। हाणे कतण वारी या कातार लफ़्ज़ जी वरी माना थींदी ॾास कप सिणी या अहिड़े ॿिए कंहिं शइ मां ढेरे या चरखे वसीले वकड़ ॾेई धागो तैयार कंदड़, सुट तैयार कंदड़ या धागो ठाहींदड़ खे कतण वारी या कातार सॾिबो आहे। शाह लतीफ़ जे हिन सुर में ऐट या चरखे ऐं कतण वारनि जो ज़िक्र कयो वियो आहे। हिन सुर में हथ जो पोरियो करण वारनि जे अज़मत खे साराहियो वियो आहे, याने सभिनी पोरियतनि खे हिन सुर में साराहियो वियो आहे। ऐं अहिड़ी तमसीली शाइरीअ में इंसान जो मन चरखो आहे। अगरि इन्हनि बैतनि खे वरी रूहानी राज़ सां परोड़ींदासीं त ईअं लॻंदो त शाह साईं इंसानी मन खे चरखो बणायो आहे। चरखे चोरण मां मुराद आहे धणीअ खे यादि करणु, ऐं सालिक आहे कातार जेको सुट कते थो। सुट मां मुराद आहे रूहानी कमाई, याने सुठो किरदार करणु, अमल सालिह करणु, पंहिंजे दुनिया ऐं आख़िरत ठाहिणु। ऐं सराफ़ आहे कामिल जेके हिन में कामिलनि जो या सराफ़नि जो ज़िक्र आहे, उहे सराफ़ आहिनि कामिल माण्हू। ऐं हर हिकु सालिक जो मुल्ह संदसि कमाईअ मूजिबि कथींदा आहिनि। उहे जेके सराफ़ आहिनि उहे हर कंहिंजो मुल्ह उन्हनि जी कमाईअ जे हिसाब सां कथींदा आहिनि त हिन केतिरी कमाई कई आहे, हिन केतिरी महिनत कई आहे। ऐं हिन सुर ते जेको इहो कापायती नालो आहे उन जे मज़मून मुताबिक़ ई पियो आहे। सुर कापायती में 20 बैत ऐं हिकिड़ी वाई आहे। सुर कापायती जे पहिरें बैत में शाह साईं फरमाए थो त तोणे तूं कातार जिम हेकली भेरीं, जेतोणीक तूं कतण जी माहिर हुजी त बि मतां अकेली ऐट हलाई। छोजो अकेले माण्हू जी एतिरी अहमियत न आहे। चवंदा आहिनि त ॿत ॿारहं, ॿधी में ताक़त आहे, गॾिजी सॼी कमु करण में बरकत आहे। ॾिठी का ॾुआर सराफ़ इन सुट में, सराफ़ इन सुट में का उणाई ॾिठी आहे। तूं खणी केतिरी बि माहिर हुजे, पर अकेले सुट कतण वारो, अकेले जेका सुट कतींदी उन जी सुट में उणायूं थी वेंदियूं आहिनि, वकड़ अची वेंदा आहिनि। ॿ माण्हू हुजनि त उन्हनि जो सुट सफ़रो थिए थो, चङीअ तरह तयारु थिए थो। अॻिते फरमाए थो त जा कती तां कत, जा कती तां कत हीअ हॾ विहाणी, जेसीं कते सघीं तेसीं कत हीअ वेल माॻे वेही। यानी वक़्तु तुंहिंजे हथनि मां वञे पियो, जेको तोखे आख़िरत लाइ कमाइणो आहे कमाए वठि। या वरी तूं वक़्तु तुंहिंजे हथनि मां वञे पियो, पंहिंजे लाइ ठाहे वठि, पंहिंजे लाइ न त पंहिंजे औलाद लाइ कुझु ठाहे वठि। जा कतींदा कत हीअ हॾ विहाणी, कापायती सभ का कते से बाणी। हर का कतींदड़ पंहिंजे कतियल सुट मूजिबि थी वञे। जेके बि कमु कंदड़ आहिनि, जेके बि महिनती आहिनि, जेके बि पोरियत आहिनि, उहे पंहिंजे कम सबबा हिन दुनिया में वणनि था। अगरि तूं कमु कंदे त पंहिंजे पीउ माउ खे बि वणंदे,
अगरि तूं कमु कंदे जंहिं वटि कमाई पियो उनखे बि वणंदे, अगरि बेकार हूंदे त कंहिंखे बि न वणंदे। अगरि तूं मेहनती माण्हू आहे त अलाह साईं फरमाए थो त अल कासिब हबीबुल्लाह, मेहनती इंसान अलाह जो दोस्त आहे। तूं महिनत पंहिंजे लाइ कंदे तूं अलाह जो बि दोस्त थी वेंदे, तूं धणी ताला खे बि प्यारो लॻंदे, छो जो तूं हक़ हलाल जी कमाई थो करे, सचाई सां कमु थो करे, पंहिंजे बचनि लाइ हिलाल रोज़ी थो कमाए, त तुंहिंजो हिन दुनिया में बि हर कंहिंखे प्यारो हूंदे, धणी ताला खे बि प्यारो हूंदे। ऐं पंहिंजी हक़ हलाल जी रोज़ी कमाइण सां, अमल सालेह करण सां तुंहिंजी आख़िरत बि सुधरी वेंदी। या तो जिन ॼाणी, या तो जिन ॼाणी तिन हथां पही न छॾी, या तो जिन जाती, ॿी पढ़णी ईअं आहे त या तो जिन जाती तिन हथां पही न छॾी, जन इन ॻाल्हि खे चङीअ पर परूड़ियो, तन कॾहिं बि कपह जो पहो हथां न छॾियो। जन इन महिनत वारी ॻाल्हि खे परूड़ियो त महिनत में अज़मत आहे। उन्हनि इहो जेको पहो आहे कपह वारो जंहिंमां सुट तयारु कंदा आहिनि, उहो कॾहिं बि हथां न छॾियाऊं। पंहिंजी जेका हिलाल वारी रोज़ी आहे उनजो दामन उन्हनि कॾहिं बि न आहे छॾियो। हीअ हॾ विहाणी जा कती तां कत, हीअ वेल हमेशह लाइ वई, हीअ वेल हमेशह लाइ वई, जेसीं कते सघीं तेसीं कत। को पंहिंजे ईद खे भेरे कज भरत, को पंहिंजे ईद खे भेरे कज भरत, पंहिंजे ईद लाइ उते जो सुरखरू लाइ ऐट हलाए को भर्त भर्ज, यानी हिन दुनिया में जेका ईद आहे उन ईद लाइ कुझु ठाह। ऐं तमसीली तौर अॻे जहान खे बि ईद कोठियो वियो आहे, उन लाइ कुझु ठाह कुझु कमाए। मतां रोई रत सुभाउ विच सरतीअ, मतां सुभाणे जेॾिन जे विच में रत रोइणो पवई। जॾहिं तुंहिंजी का बि कमाई न हूंदी त तूं पंहिंजनि जे विच में रत रोईंदे, ॾुखे वक़्त में तूं रत रोईंदे जॾहिं तोखे कुझु न हूंदो। हिन दुनिया में ॾुखे वक़्त में बि रत रोईंदे, आख़िरत में हिसाब जे वक़्त बि तूं रत रोईंदे, छो जो तो कुझु कमायो ई न। कतण जी कान करी सुते साही हॾ, तूं कतण जी नथी करे सुम्हियो पई जीअ खे आराम ॾे। सुभाणे ईंदई ओचितो ईद उघाड़नि गॾु, सुभाणे जॾहिं ओचिती ईद ईंदी त उते उघाड़नि सां गॾु हूंदे, ऐब वारनि सां गॾु हूंदे। ईद मां तमसीली तौर मुराद आहे क़यामत वारो ॾींहुं, उते तूं गुनहगारनि सां गॾु हूंदे। जिते सर्तियूं कंदई सॾ उते सिकंदीअ सिंगार खे, जिते सहेलियूं सॾींदई तिते सिंगार लाइ पई सिकंदे। सिंगार मां मुराद आहे पंहिंजे अमल सालिहनि मां पंहिंजी कमाई लाइ पियो सिकंदे हुते। अॼु पुण उझण खे मरी, अॼु पुण उझण खे मरी नकी कते काल, अॼु पुण कर मोड़े आराम लाइ पई आजरे। ऐं नकी वरी काल्ह काल्ह ई कते, काल्ह मां मुराद आहे जवानी, जॾहिं माण्हू पोढ़ाइप में ईंदो आहे त पोइ आराम लाइ सोचींदो आहे त हाणे जेकर कमु एतिरो नथो थिए, कमु घटि कजे ऐं कुझु आराम वधीक कजे। अगरि तूं जवानी में पंहिंजे लाइ कुझु ठाहे वेंदे, पंहिंजे बचनि लाइ कुझु ठाहे वेंदे त तूं पोढ़ाइप में आराम करे सघीं थो, बचा बि तव्हांखे आराम कराईंदा। अगरि तूं कुझु न ठाहे सघंदे त आराम आख़िर ताईं तुंहिंजो फिटल हूंदो। हिन दुनिया में त छा, आख़िरत में बि तोखे आराम न हूंदो। भोरी तोसी भाल कांध करेंदो केतिरो, ए नादान तोसां भुतार केतिरियूं भलायूं करे केतिरियूं कंदो। उहा पोड़ी औरत जेका जवानी में कुझु नथी करे त उनजो भौतार हुन सां
केतिरियूं भलायूं कंदो। आख़िर गुरबत खां तंग अची पोढ़ाए पताईं बि उनखे कमराईंदो, पाण बि कमाईंदो। ऐं भुतार धणी तालाब आहे, उहो केतिरियूं भलायूं करे केतिरियूं कंदो। अगरि तूं हिन दुनिया में कुझु न कयो त धणी तालाब तव्हांखे केतिरियूं माफ़ियूं ॾेई केतिरियूं माफ़ियूं ॾींदो। अॼु पिणु उजण खे मरी नकी कते काल, अॼु पिणु आराम लाइ पई कर मोड़े, ऐं नकी वरी काल ई कई, काल कुझु न कई, हाणे आराम लाइ कर पई मोड़े। मूना उनजे आगड़िया अर्ट ढरकी माल, ऐट जूं काठियूं आतड़े ॿाहिरि आयूं आहिनि, ऐं ॾोर बि दिलि थी वेई अथसि। हीअ तिन्ही जे हाल जिन कापे मुंहिंजा की न कयो। अफ़सोस आहे उन्हनि जे हाल ते जन कतण जे पोरे मां की न पिरायो। हयाती गुज़री वियनि, पर उन्हनि उन कतण वारे पोरे मां जेको उन्हनि जो किर्त हो कुझु कोन पिरायो, कुझु हासिल न करे सघियाऊं, हयाती गुज़ारे छॾियाऊं। पर सुस्ती काहली बेहिमती सां कमु कंदा रहिया। बसि एतिरो कमु कयाऊं जेको पेट पली सघे। न पंहिंजे लाइ कुझु ठाहियाऊं, न ई पंहिंजे बचड़नि लाइ ठाहियाऊं, न ई नियत सां सचाई सां कमु कयाऊं। मतिलबु बेईमानी सां कमु कयाऊं त उन्हनि ते गुनाह चढ़ी विया। अगरि हू सचाई सां कमु कनि हा त हुननि खे उनजो आख़िरत में बि अजुर मिले हा। सेतो वेही विञाया जे कतण संदा ॾींहं, जेके कतण जा ॾींहं हुआ सेतो वेही विञाया, यानी जवानी वारा ॾींहं तो विञाए छॾिया। जेके कमु करण वारा ॾींहं हुआ, जेके इबादतुनि करण वारा ॾींहं हुआ, जेके जिदोजहद करण वारा ॾींहं हुआ, जेके कुझु हासिल करण जा ॾींहं हुया, से तो वेही गफ़लत में विञाए छॾिया। अर्ट ओॾी न थिए भोरी भोरे सीं, ए नादान ऐट जे वेझो हिकु घड़ी बि न थी वेहे। कंध खणंदे कीअं अंगण अजी बणिजे, पिरनि जे अंगण में तूं कंहिं मुंहं सां कीअं मुंहुं मथे खणी सघंदे। सोन सारे का हथड़ा कोह न कती रॾ, तोखे सोन जहिड़ा हथ आहिनि पोइ बि तूं होॾण होॾ कंदड़। कीअं कती छो नथी, तोखे अला साईं सोन जहिड़ा हथ ॾिना आहिनि। इन्हनि हथनि सां तूं कुझु बि करे सघीं थो, इन्हनि हथनि सां तूं हक़ हलाल जी रोज़ी कमाए सघीं थो, इन्हनि हथनि सां तूं महिनत करे सघीं थो, इन्हनि हथनि सां तूं जिदोजहद करे सघीं थो, इन्हनि हथनि सां तूं हक़ वठी सघीं थो, इन्हनि हथनि सां तूं ज़ालिमनि इस्तहसालनि जा कंध कपे सघीं थो। तूं वेही छो थो पंहिंजो वक़्तु विञाए, तूं इन्हनि पंहिंजे सोन जहिड़नि हथनि जो इस्तेमालु छो नथो करी। वेही कुंड कापो कर घोतूं गोयूं छॾ, तूं कुंड में वेही सुट करत ऐं गोहियूं छॾे त सराफ़ाणी सॾ मुर्कियो हूंद मटाई। जॾहिं तूं महिनत कंदे कुझु ठाहींदे सुट कतींदे त सराफ़ जे सॾ ते मुर्की उहो नाणे ते मटाईंदे। भॻो ई भेर जांसी रतो रास थे, भगल ऐट ई फेर जेसी नौ ठही रास थे। बरिय बेकारीअ सी हारे पाण महेर, ए मूरख बुछड़े निखटाईअ ते पाण खे नहे, बेहिमथाई ते पाण खे नहे। कित कतींदियूं केर नए सी न ॼाणजे, कल नाहे त तीअं ऐट ते सुट केर कतींदियूं। भेरिए
ऐं भाईअ ईअं विॾोणो कांत तूं गुमराह थियो ख़ुदि थी करे ईअं भोतार ॾमिरजी पवंदी। उन कतींदड़ औरत सां मुखातिब आहे त तूं ईअं गुमराह थियण थी कमु न थी करे तो ते भोतार तुंहिंजो कांत कावड़िजी पवंदो ॾमिरजी पवंदो। वेठी और अरटसिन ॻिचीअ पायो पांद ॻिचीअ में पांद विझी वेही ऐट सां रिहाण कर ऐट सां ॻाल्हियूं कर कम बि कंदी रहो त तुंहिंजो ई विणवांत कितो वितो न थिए त तुंहिंजो कयल ऐबदार सुट बि अजायो न वञे। याने कमु तुंहिंजो भले घटि हुजे एतिरो सुठो न हुजे तॾहिं बि तूं कमु कंदो रह तुंहिंजे कम में निखार ज़रूरु ईंदो। तुंहिंजो कयल कमु अजायो कॾहिं बि न वेंदो। चाउत पाए चित में सनो कतियो जन मन में गैर रखी जन सनो या नफ़ीस ऐं सुहिणो सुठ कतियो पर उन्हनि जे मन में गैर आहे मन में दगा आहे। तन जो सराफन दुको दाख़िल न कयो तन जो हिकु तोलो बि सराफन न अघायो। उन्हनि जो सुट ई उन्हनि न वरितो। जेके सराफ आहिनि जेके सुट वठंदड़ आहिनि दुकानदार आहिनि छो जो हुननि मन में दगा रखी सुट कतियो। अगरि हिन बैत जे रूहानी राज़ खे ॼाणण जी कोशिशि कंदासीं त इंसान मन में दगायूं करे अंदर में इब्लीस ॿाहिरि मूसा जहिड़ो अंदर में इब्लीस अंदर में दगायूं रखी मुंहं में मुसलमान अंदर हाज़िर आहिनि अंदर में दगायूं रखी मुंहं में मुसलमान सरायूं। हिते त असांखे माण्हू खणी न बि सुञाणनि पर धणी ताला त दिलनि जा राज़ ॼाणंदड़ आहे। उहो असांजो दुको ई दाख़िल न कंदो। असांजा जेके सुठा के कम हूंदा उहे बि अजाया हलिया वेंदा। अॻिते फरमाए थो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन जन मन में मोहबत रखी सादो सुट कतियो थुल्हो सुटी उन्हनि कतियो पर उन्हनि मोहबत सां उन्हनि मन लॻाए दिलो जान सां कमु कयो सचाई सां कमु कयो ऐं उन्हनि खणी कसो सुटी कतियो। तन जो सराफन अणतोरियो ई अघायो तन जो सराफन तोरण बिना ई तस्लीम यानी क़बूल करे छॾियो छो जो उन में उन्हनि जी सचाई शामिल हुई। छा साईं दगाई ऐं सचाई जी भेंट थो करे त दगाई खे छॾे सचाई सां तव्हां कमु कयो त उन में तव्हांजी बरकत आहे। उहो तव्हांजे हिन दुनिया में बि तव्हांजी उन कम में बरकत पवंदी आख़िरत में बि तव्हांखे उनजो अजर मिलंदो। को जो वह कापाए थिए कंबन ऐं कतिन वारनि खे अहिड़ी का लव लॻल आहे जो कतिन बि पेयूं ऐं कंबन बि पेयूं कारण सूद सवारियूं आतण मंझि अचनि उहे नफ़े काण असर जो अचो आतण में वेहनि। कतिन बि थियूं कंबन बि थियूं असर जो अची आतण में वेहनि थियूं। हिते कतण ऐं कंबण मां मुराद आहे हिते धणी ताला जे दरबार में असुर जो अची उते धणी ताला जी तारीफ़ बि कनि था ऐं कंबनि बि था छो जो धणी ताला जे कहर खां वाहिदुल कहर वारे नाले खां बि उहे इंसान कंबनि था। उन जी सूंहं सैयद चए सराफ़ ई सिकन उन्हनि जी सुट जे सहाय सुहिणाईअ लाइ सराफ़ बि सिकनि था छो जो सुट अहिड़ो सुहिणो था कनि या इबादत अहिड़ी था कनि जो धणी ताला वटि बि उन्हनि जे इबादत जो मुल्ह आहे क़दुरु आहे। अॻियां सुट संदन पाए तराज़ीअ में तोरिया उन्हनि जा सुट कॾहिं बि ताराज़ीअ में न तुरिया पर ईअं ई अघामी विया जेके मोहबत सां कमु कनि जेके दिलो जान सां कमु कनि
जेके धणी ताला खे हाज़ुर नाज़ुर ॼाणाए सचाई सां कमु कनि, उन्हनि जो सुट, उन्हनि जी महिनत, उन्हनि जो पोरियो तराज़ीअ मां तोरण सवाइ अॻिजी वेंदो आहे। उन्हनि जा जेके नेक अमल आहिनि अॻे जहान में बि छा साईं फरमाए थो त तोरण बग़ैर ई उन्हनि जा अगामजी वेंदा, छो जो धणी ताला दिलनि जा राज़ ॼाणे थो। सुट उन्हनि जो सफ़रो जे पर में पिञायूं, सुट उन्हनि जो मुल्हाइतो सफ़रो सुठो जे ॻुझो ई ॻुझो कती, जेके ॻुझ में थियूं कती। हिते कतण मां मुराद आहे इबादत करणु, जेके धणी ताला खे अकेला ई उज में राज़ी था कनि, पंहिंजी इबादत माण्हुनि खे ॾेखाव लाइ नथा कनि। उन्हनि जी इबादत धणीअ वटि मुल्ह वारी आहे, क़दुर वारी आहे। आवाज़ अर्ट जो साह न सुणायूं, उहे पंहिंजे एट जो आवाज़ पंहिंजे साह खे बि नथियूं सुणायूं। लिकायो लतीफ़ चए कंबियो क़तायूं, कंबियो ऐं लिकायो सुठ थियूं कथियूं, इबादत थियूं कनि। जे माणिक मोटायूं तो मुल्ह महांगो उनजो, जे उहे पंहिंजो सुट माणकनि जे मट में न ॾियनि त बि सूंहे, छो त उनजो मुल्ह तिहाई मथे आहे। उन्हनि जे सुट जो मुल्ह माणक खां मथे आहे। जेके दिलो जान सां ॾेखा बिना इबादत था कनि, उन्हनि जी इबादत वॾी मुल्ह वारी आहे धणी ताला वटि। के ओबीन अरब में, के काबुल मंझ कदन, के अरबस्तान में सुट ओबीन, के काबिल में सुट कदन। यानी मेहनती माण्हू जिथे किथे आहिनि, हर मुल्क में आहिनि, ऐं नेक माण्हू बि जिथे किथे आहिनि। सुट उनजो सफ़रो मटियो माणकनि, उन्हनि जो सुट मुलाहितो आहे ऐं माणकनि जी मट आहे, ऐं माणकनि जे मट विकाणो। कादिर कीम कढनि थेली थुल्हे वारी, नाणे वारा सराफ़ थुल्हे सुट वारनि खे धिके वापसि नथा कनि। भेरीअ ऐं भाईअ भाइण भञी छॾ, तूं गुमराह थी हठ में पई छिॼी, तूं गुमराह थी हठ में पई छिॼी, उहा ख़ुदी पुरज़ा करे छॾ, पंहिंजी हठ वॾाई छॾे ॾे। कितो वितो पोरियो होॾ विझंदई हॾ, तुंहिंजी इहा वॾाई तुंहिंजे कतण जे पोरे खे बेसूद बनाईंदी। हिन दुनिया में अगरि तूं वॾाई थो करे, इबादत करे वरी वॾाई थो करे त आउं नेक इंसान आहियां, आउं हाजी आहियां, आउं मुफ़्ती आहियां, आउं निमाज़ी आहियां, आउं ज़ाहिद ऐं तक़वा परस्त आहियां। ईअं चई माण्हुनि ते रोब ॼमाए त तव्हां न निमाज़ पढ़ो न रोज़ा रखो, रुगो पिया ईअं वक़्तु विञायो। अगरि कंहिं ते टोक करणु, कंहिं ते ठठोल करणु, इहा होॾ आहे, इहा ख़ुदी आहे। इन खां छा साईं मना करे थो। भेरीअ ऐं भाईअ भाइण भञी छॾ, तूं गुमराह थी हठ में पई छिॼे, उहा ख़ुदी पुरज़ा करे छॾ। कितो वितो पोरियो होॾ विझंदई हॾ, तुंहिंजी उहा वॾाई तुंहिंजे कतण जे पोरे खे बेसूद बणाईंदी। जेको तूं इबादत थो करीं, तुंहिंजी इहा वॾाई हठ उन इबादत खे बेसूद बणाईंदी, उनजो को बि मुल्ह न रहंदो आख़िरत में। हिते ॾेढो मट जो ॾॾ, जिते ॾकनि 10 सेई वारियूं, जिते ॾकनि 10 सेई वारियूं, ए ॼट जिते ॾहनि सोन तंदन वारो कपिड़ो उणींदड़, या 100 पोणियूं कतींदड़ बि कंबन थियूं, तित तूं ॾेढो सुट विहार। चए थो त जेके एतिरी इबादत कनि उहे बि कंबनि था, त तूं इहो जेका ज़ाहिरी ॾेख वारी इबादत थो करे, उन ते तूं एतिरो न कर जो आख़िरत में तुंहिंजी इबादत बेमुलाही थी साबित थिए।
कते कते काल अॼु न आतण आयूं अर्ट उखली माल पूरे वेयूं निजरा हू काल कते कते हलियूं वेयूं अॼु आतण में मजा आहिनि का बि नथी अचे यानी हिन दुनिया में कोई न रहंदो हर कंहिंखे हिन दुनिया में मां वञिणो आहे हिन ॿनीअ ते ॿिज कई हारींदड़ हलिया विया कई कते कते काल अॼु हिन आतण ते न आहिनि हिन दुनिया ते न आहिनि अर्ट उखली माल पूरे वेयूं निजरा उन्हनि जी ऐंट जी ॾोरी उखली पई आहे ऐं हू पंहिंजी भूंगा ई बंदि करे वेयूं आहिनि हू हिन दुनिया में आहिनि ई न नसे वण वणनि में नसे कातारियूं न उहे वणनि में उहे वण आहिनि न ई उहे कतण वारियूं मौजूदु आहिनि कई कतण वारियूं हलियूं वियूं हिन दुनिया में कई वण फुटी ॾेई कप ॾेई वरी कपिजी विया वरी नवां वण फुटा पसियो बाज़ारियूं हीअड़ो मूं लूण थिए उन्हनि ॾींहुं बाज़ारियूं सखियूं ॾिसी मुंहिंजो हीअं ॾुख खां ॻरियो वञे त हिन दुनिया में केरु न आहे रहंदो तानियूं तोरियाऊं त ऐब निकिता अॻियां तानी जूं तंदियूं पर खयाऊं त उन्हनि मां अॻिते हली नुक्स निकिता जन सही तरह सां न कतियो त उन्हनि मां अॻिते हली नुक्स निकिता कोठे कापायतनि खे पर में पिञियऊं सराफ़नि कतण वारनि खे कोठे ॻुझ ॻुओ में खाइनि हिसाब छिकियो छो जो उन्हनि खां पूरा पैसा वठी चुका हुआ पर उन्हनि पंहिंजे कम में पंहिंजे पोरे में ख़यानत कई जॾहिं उहो ऐब हुननि वटि पोइ ज़ाहिर थी पियो त उन्हनि खे घुराए उन्हनि खां पोइ हिसाब वरिताऊं त तव्हां ही ग़लति शइ असांखे ॾिनी आहे असांखे तव्हांजे कम ते एतबार हो असां तुंहिंजो तव्हांजो बग़ैर तोरण जे बग़ैर चेक करण जे ई असां रखी छॾियोसीं असांखे ख़बर हुई त हिन जो कमु सही हूंदो आहे हिन जो कमु हिन जे कम में नुक्स न हूंदा आहिनि पर तव्हां वरी असांजे एतबार खे धोखो ॾिनो आहे तव्हां असांखे ग़लति सुट हणी विया आहियो विच में पोइ उन्हनि जो हिसाबु छिके वठंदा आहिनि उहे सराफ़ कोठी कापायतनि खे पर में पुछियाऊं अगलड़ी आऊं मूंखां भेड़ा भॻा न थिया मां मंदी ऐं मेरी मूंखां ॻंढियूं ॻोढ़ा सुलझी न सघिया त पोइ उन वरी कापायतीअ खे चयो उन कापायतीअ सराफ़ खे चयो त आऊं मंदी ऐं मेरी मूंखां ॻंढियूं ऐं ॻोढ़ा सुलझी न सघिया आऊं का पोड़ी आहियां मूंखां उहे ॻंढियूं सुलझी न सघियूं तॾहिं ईअं मूंखां थी वियो दोस्तो सुर कापायती में छा साईं असांखे महिनत जिदोजहद ऐं सचाई सां रिज़्क़ी हिलाल कमाइण जी तलक़ीन कई आहे पंहिंजे हिलाल जी रोज़ी में हराम कढाइण खां सख़्ती सां मना कयो आहे ऐं सुरकापायती में तमसीली तौर असांखे अमल सालेह करण जी तलक़ीन कई आहे अचो त शाह साईं जे इन पैगाम खे सम्झंदे अमल सालेह करियूं पंहिंजे हिन दुनिया में कयल कमनि में ॿ नंबरियूं धोखा ठगियूं छॾे ॾियूं जेको कमु कयूं उहो सचाई सां करियूं ईमानदारी सां करियूं अगरि असां हिन दुनिया में सचाई सां ऐं ईमानदारी सां हर कमु कंदासीं त असांजो मुआशिरो हिकिड़ो मिसाली मुआशिरो थी वेंदो अचो त पंहिंजे हिन मुआशिरे खे हिकिड़ो मिसाली ऐं तरक़ी वारो मुआशिरो बणाइण लाइ किरदारु अदा करियूं जेको कमु करियूं सचाई सां करियूं छो जो सचाई सां जेके कमु कंदासीं माण्हुनि सां धोखा ठगियूं ऐं फ़रेब न कंदासीं त हिन दुनिया में बि तरक़ियूं कंदासीं ऐं असांजी आख़िरत बि ठही वेंदी जिए संत जिए लतीफ़ साईं जी ॿोली।